अवामी न्यूज़ स्टूडियो पारां सिंध थींदी ख़ुशहाल सदान जे सिरे हेठि हे जेको प्रोग्राम असां मल्हायूं पिया कल्चर डे जे हवाले सां ऐं सॼी सिंध वासियुनि खे वाइणनि वस्तनि जहरनि जंगनि में जेके असांजा हारी पंवार मज़दूर माण्हू जेके बि रहनि पिया उनखे पैगाम ॾियणु चाहियां थो त अचो त सिंध जी सकाफ़त खे उजागर करियूं। असांजी सिंध, असांजी ॿोली, असांजो कल्चर, असांजूं रीतूं, असांजूं रस्मूं जेके पूरी दुनिया में रिच आहिनि। असांजी सकाफ़त पूरी दुनिया में रिच आहे। दुनिया जूं उहे क़ौमूं ज़िंदह रहंदियूं आहिनि जिन जी ॿोली हुजे, जिन जी सकाफ़त हुजे, जिन जी रहणी कहिड़ी हुजे। असांजी पंहिंजी धरती अलॻि थलॻि रहणियूं कहिड़ियूं आहिनि। उन करे असां सिंधी माण्हुनि खे पंहिंजे सिंध जी ख़ुशहाली लाइ ऐं सिंध जे तमामु मुर्कण लाइ अॼु सॼी सिंध जेका आहे उन में मुख़्तलिफ़ क़िस्म जा अहिड़ा प्रोग्राम थियनि पिया। सिंध जरके पई, सिंध मुर्के पई। सिंध जा स्कूल, कॉलेज, यूनिवर्सिटियूं ऐं सिंध जा हारी नारी मज़दूर जेके माण्हू आहिनि, पोरित माण्हू आहिनि, मज़दूर माण्हू आहिनि, उहे सिंध जी ख़ुशहाली लाइ दुआऊं घुरनि पिया। ऐं इंशा अल्लाह ताला ही वबाऊं, ही आफ़तूं सिंध इन शयूं ठीकु कोन आहे कयो। ज़रूरु इंशा अल्लाह ताला सिंध जेका आहे ख़ुशहाल थींदी, सिंध आबाद थींदी ऐं सिंध में उहे मुर्कूं मोटी ईंदियूं ऐं थर बर ऐं सिंध जा जबल, सिंध जा कोस्तान ऐं सिंध जा लाड़, सिंध जा विचोला इलाइक़ा जेके आहिनि उनमें बिल्कुलु उहे बरसातियूं पवंदियूं, उहे माग मकान जेके सावक ऐं सरसब थींदा ऐं सिंध में उहे मखण ऐं खीर जूं नदियूं वहंदियूं। माण्हू ख़ुशि थींदा, भाॻिया ख़ुशि थींदा ऐं सिंध में अहिड़ियूं ख़ुशहालियूं ईंदियूं त सिंधी माण्हू मुर्कंदा ऐं झिरकंदा रहंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।